अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली फ़हीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि खे ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अॻकथी ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, अॼु मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदुसि त अचण वारी किस्तनि में छा थियण वारो आहे। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हां दोस्तनि खे पहिरियां ॿुधायो हो त कमाल खान जी शादी शानीअ सां थींदी, यानी कामदार जी धीउ शानीअ सां। दोस्तों, तव्हां ॾिठो त कमाल खान कामदार खां रिश्तो घुरियो आहे त तूं मूंखे रिश्तो ॾे त मां तुंहिंजी धीउ शानीअ सां शादी कंदुसि। दोस्तों, मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त तमामु जल्द अचण वारी किस्तनि में कामदार जी धीउ शानीअ सां कमाल खान जी शादी थींदी ऐं होॾां वरी रबन ऐं मीरा जी शादी थियण वारी आहे। दोस्तों, छा रबन ऐं मीरा जी शादीअ में रुकावट थींदी या न, इहो मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों, मां तव्हां दोस्तनि खे ॿी बि हिकु ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त ही ग़ुलाम जी माउ ऐं मीरा जी माउ जेका आहे बीमार पियल आहे, तमामु जल्द अचण वारी किस्तनि में ही मरी वेंदी। ऐं होॾां वरी जेको आहे त गफ़ार खान ऐं कमाल खान जे विच में नफ़रत पैदा थी रही आहे। दोस्तों, हिननि खे मुख़ालिफ़ जेका आहिनि पाण में विढ़ाइण जी कोशिश करे रहिया आहिनि। दोस्तों, छा ही हिक ॿिए खां जुदा थी वेंदा या न, इहो मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जे अगरि तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तनि खे ख़ुशि रखे, सलामत रखे।